मोहतरमा अभी बहुत मेहनत करना से जीअं से खूही नार यकीनन ही उन्हनि सरोजान वधंदो ऐं असां चाहियूं इहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो ऐं अॼु जेके ख़ुसूसी तौर ते कायनात ये 5 स्टूडेंट्स जेके बचन ऐं शामिल थियनि हेलो एज अ पेरेंट मां भी पेरेंट आहियां मूंखे भी धियो आहिनि एज अ पेरेंट ख़ुशी थिए थी आउं सम्झां थी त तव्हांजे पेरेंट्स खे तव्हांजे माउ बाप खे ॾाढी ख़ुशी थींदी अॼु तव्हांखे इनाम था मिलनि कॉम्पिटिशन में अची विया आहियो ऐं स्कूटीज़ तव्हांखे ॾिए थी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सुठी ॻाल्हि आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हां कम्पीट था कयो पाण में ऐं फ्यूचर तव्हांजो आहे फ्यूचर तव्हांजी तालीम जो आहे तव्हांजी महिनत जो आहे ऐं ऑफकोर्स महिनत सां गॾु मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदमि त महिनत बि कयो ऐं अलाह जी इबादत बि कयो ख़ुदा जो शुक्रिया अदा कयो शुक्र अदा कयो अल्लाह रब्बिल आलमीन तव्हांखे हिन मक़ाम ते वठी आयो आहे जो तव्हां कम्पीट पिया कयो ऐं लाड़काना डिस्ट्रिक्ट में एतिरो सुठो मयार एजुकेशन जो आहे ही ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजी टीचर्स खे मां थैंक यू अदा करणु चाहींदमि जिन्हनि महिनत कई तव्हांखे हिते वठी आया एतिरी महिनत तव्हां सां गॾु कई हुननि जो शुक्रिया अदा कयो तव्हांजा टीचर्स जो अदब ज़रूरी आहे जी तव्हां पंहिंजे माउ बाप जो अदब कयो था ही टीचर्स भी तव्हांजा माउ बाप आहिनि तव्हांजा पेरेंट्स आहिनि तव्हांजा गाइड्स आहिनि तव्हांखे अॻियां वठी था हलनि दुनिया में तव्हांखे सुठो सच ऐं कूड़ जो ज़मानो ॿुधाइनि था सच ॿुधाइनि था तव्हांखे कम्पीट कराइनि था तव्हांखे महिनत कराइनि था त हिननि जो तमामु वधीक शुक्रिया अदा कयो ऐं महिनत कयो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजे वर्करनि सां पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी आवाम सां गॾु हलंदी आहे असीं तव्हां मां आहियो असां तव्हांजी तरह आहियूं जी तव्हां पंहिंजे माइटनि जी कयो था इज़त अहिड़े तरीक़े से पंहिंजी पार्टी जी बि इज़त कयो पंहिंजी पार्टी सां गॾु हलो तव्हांजो फ्यूचर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आहे हू तव्हांखे लीड थो करे असां सभु हुनजे पोयां लॻूं था सभु गॾु था हलूं तव्हां सभिनी जो शुक्रिया स्कूटीज़ तव्हांखे मिलनि थियूं पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ज़रूरु यादि रखिजो प्लीज़ हेलमेट ज़रूरु वठिजो इन स्कूटीज़ सां गॾु ऐं होप तव्हांखे हलाइणु अचे थो ऐं तव्हां वटि लाइसेंस आहे ॾिसिजो थोरो बी केयरफुल I would be worried because these may be little dangerous for you young girls and of course कोशिश करे स्पीड लिमिट में हलाइजो ऐं हेलमेट ज़रूरु पाइजो मोहतरमा अजी फरियाद ठाकुर साहिबा हिते वेठल असां करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी तकरीब आहे चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब